सुहिणी यादि बाग़ 39 रोकीअ वाइदे जे मुताबिक़ आयशा खे फ़ोन कयो। आयशा, अॼु पाण खे मिलणो आहे। आयशा हा चयो। मथां रोकीअ वापसि चयो, मां तोखे वठंदो वेंदसि, तूं तयारु रहिजां। आयशा हा चई ऐं फ़ोन रखियो। टाइम थियो, रोकी हुन जे घर जे ॿाहिरि अची बीठो। आयशा आई। जीअं ई कार जो पुठियों दरवाज़ो खोले पई वेहण लाइ, तीअं रोकीअ कार जो अॻियों दरवाज़ो खोले चयो, आयशा तूं अॻियां वेही थी सघीं। आयशा मन ई मन में ॾाढो ख़ुशि थियण लॻी ऐं अंदरि वेठी। रोकी दरवाज़ो बंदि करे पंहिंजी ड्राइविंग सीट ते वञी वेठो। आयशा मन ई मन में ॾाढो पई सोचे, रोकीअ खे शायदि पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो आहे, मूंसां सुठो बिहेवियर थो करे, मूंखे पहिरियां जूं ॻाल्हियूं न यादि करणियूं घुरिजनि। अहिड़ो सभु वीचार कंदे कंदे होटल में पहुता। होटल काफ़ी सुठी हुई, वॾी हुई। और जिते टेबल बुक कई हुई उते पर्सनल रीते कपल वेही सघे। सिर्फ़ु हिकु कपल टेबल, सोफ़ा, हिकदमि प्राइवेसी जहिड़ो। रोकी खे अहिड़ो सभु माहौल वणंदो, रॉयल फैमिली जो हुयो। पर आयशा खे गार्डन, ॿाहिरि घुमणु, मस्ती हिकदमि अलॻि। ॿिन्हिनि जा वीचार उत्तर दक्षिण। पर आयशा तॾहिं बि हिन सां समझौतो करण लाइ तयारु हुई कि हिन जी चॉइस अहिड़े हिसाब जी आहे त हुन कॾहिं बि उल्लंघन कान कयो हुयो। ख़ैर, टेबल ते वेठा, ऑर्डर वग़ैरह कयूं, चङी देरि ॻाल्हियूं कयूं। अंकल आंटी जी पुछियो कि कीअं आहे तबियत वग़ैरह उते, सभु ठीकु आहे, जेको बि हो उहो सभु पुछो। रोकी रोटी घटि वधि पियो खाए, मन खां दुखी हुजे अहिड़ो ॾिसण पियो अचे। पर आयशा हुन खां सवाल करे बि त छा करे। ख़ुदि हिननि ईअं चयो, पाण रोटी खाई करे डिस्कस कंदासीं। रोटी खाई करे जीअं ई सोफ़ा ते वेठा, वेटर अची हिननि खे जूस ॾेई वियो। रोकीअ आयशा खे चयो, आयशा मूंखे तोखां ॿाहिरां खां ई ॻाल्हाइणो हुयो, सभु क्लियर करिणो हो, पर वक़्तु ऐं हालात मुंहिंजे ख़िलाफ़ु हुया। हिन ज़माने में त वॾा वॾा डिसीशन आहे, यंग जनरेशन खणी थी सघे, पर शायदि मुंहिंजी ज़िंदगी अलॻि पटे ते आहे। ख़ैर, मां तोखे अॼु बिल्कुलु क्लियर करणु थो चाहियां कि मां तोखे लाइफ पार्टनर एक्सेप्ट न करे सघंदसि। मां हिन रिश्ते खे अॻिते बिल्कुलु बि कान वधाइणु चाहींदसि। आयशा जा हथ सुन, अखियुनि मां एतिरो पाणी छलके कि शायदि उनखे रोकण कंहिंजी ताक़त कान हुई। उनखे अंदरि में एतिरो गुस्सो पियो अचे कि मां सभु टेबल ते सभु तोड़ियां, ज़ोर सां रोआं, पर मुठियूं बंदि करे पंहिंजो पाण खे सूक्ष्म में रखियो। कुझु बि ॻाल्हायो न। 2 मिंट अखियूं बंदि करे सिर्फ़ु एतिरो सवाल कयो, रोकी तूं होश में त आई न? रोकीअ 2 कन पकड़े आयशा जे अॻियां चयो, सॉरी आयशा, मां तुंहिंजो वॾो गुनहगार आहियां। अंदाज़ बिल्कुलु अलॻि अलॻि हुआ ॿिन्हिनि जा। तंहिं हूंदे बि आयशा हुन सां एतिरो सहमति सां हलंदी हुई कि हुनजी हर हिकु ॻाल्हि खे एक्सेप्ट कंदी हुई। पोइ बि ईअं छो? अंदरि ई अंदरि सवाल, अखियूं ई न खुलनि। रोकी हिन जो दर्द ॾिसी हुनजे अखियुनि मां अलाही पाणी पियो निकिरे। रोकी आयशा जे ॿिन्ही कुल्हनि खे हिलाए करे चयो, आयशा
अखियूं खोल, सदमे मां ॿाहिरि निकिर। मां तोखे अॼु सभु क्लियर करण थो चाहियां। तुंहिंजी ज़िंदगी अलॻि आहे, मुंहिंजी ज़िंदगी अलॻि आहे। तूं सम्झे थी, तूं ॿुधे थी, तूं होश में आई। अलाए छो रोकी खे ईअं पियो लॻे कि आयशा खे कुझु थी वियो आहे, पर आयशा अंदर ई अंदर घुटिजे पई। सिर्फ़ु इहो पई वीचारे कि जेको मां सोचींदी हुअमि उहो सच निकितो। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह हुयो। बसि पंहिंजो पाण खां पई सवाल करे।